बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम नवाब नबील अहमद गबोल साहब, काबिल एहतराम वडेरो साले मोहम्मद ब्राह्मणी साहब, हाजी रमजान पालारी साहब, नियाज छच्छर साहब, आरब खान ब्राह्मणी साहब, वडेरो बाबू खान ब्राह्मणी साहब, पगवाजा मुझा दोस्तों, हिते आयल गबोल बिरादरी जा मुझा भावरो, खोसा बिरादरी जा मुझा भावरो, रिंद बिरादरी जा मुझा भावरो, जेके भी कोस्तान का आयल इन जलसे में मुझा भावरो, साफी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जीए सिंध। असा सरदार नबील अहमद गबोल साहब जा दिल सा शुक्रगुजार आहियूं, जेको पांजो कीमती वक्त कढी हिते आरब खान में आयो है। आरब खान असा जो घर है, असा सरदार नवाब नबील अहमद गबोल साहब के कोस्तान अचण ते वेलकम चऊं था। उन सां गॾु असा पांजे मेहमान के कोस्तान जे माण्हुनि जा सूर बि ॿुधाईंदासीं त साईं असां खे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। साईं मुंहिंजा हिते तरक़ी त परे जी ॻाल्हि आहे, पर हिते माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ सां साह बि नथो खणी सघे। तरक़ी त परे जी ॻाल्हि आहे। हिते माण्हू जी ज़िंदगी जानवरनि वांगुरु आहे। न हिते स्कूल आहे, न हिते हॉस्पिटल आहे, न हिते को पाणीअ जो निज़ाम आहे। का बि कोस्तान में का बि बुनियादी सहूलियत कान्हे। कोस्तान जो माण्हू पहिरें उघाड़ो ॼाओ ऐं पहिरें उघाड़ो ई मुंहुं आहे। कोस्तान में का बि तब्दीली कान आई आहे। असां 2002 खां वठी ही जेको हिते हिक अठीअ जो निज़ाम हो, उनखे असां चैलेंज कयो त बाबा इहो तव्हांजो ज़ुल्म असां कोस्तान जे माण्हुनि ते बर्दाश्त न कंदासीं। 2002 खां वठी हींअर 2018 में असां उन ई ॻाल्हि ते बीठा आहियूं। चाहे केतिरियूं बि सख़्तियूं असांजे मथां आयूं, पर असां पंहिंजे ॻाल्हि तां न हटियासीं। वॾेरे सालेमन ब्राह्मणी साहिब जो अचणु, चवंदा आहिनि त सोने पे सुहागा, वॾेरे जो अचणु त इहो असां लाइ सोने पे सुहागा थियो आहे। त असांजी ताक़त अञा वधीक मज़बूत थी आहे। वॾेरे सालेमन ब्राह्मणी साहिब हिकिड़ो तमामु बाशऊर माण्हू आहे, हिकिड़ो तमामु अदब सां वास्तो रखण वारो माण्हू आहे। वॾेरे 70 साल सब्र कयो त बाबा नेट मन मन का सदको कमु करे, मन को कोस्तान जे माण्हुनि जा मसला हल करे। आख़िर वॾेरो बेज़ार थी ही सॼो जेको जलसो घुरायो वियो आहे, इहा वॾेरे जी जेका बेज़ारी आहे, जेका तंगी आहे, जेको माण्हुनि खे पाणी पीअण लाइ कोन्हे, माण्हुनि खे रोज़गार कोन्हे, माण्हुनि खे नौकिरी कोन्हे, ही सॼो जेको कोस्तान जो अॼु अवाम हिन जलसे में पलटी पियो आहे, इहो हिन ॻाल्हि जो सबूत आहे त कोस्तान जो माण्हू हिन सरदारी निज़ाम मां बेज़ार आहे। जेको चाहे थो त हिते तब्दीली अचे, हिते रोड ठहनि, हिते हॉस्पिटलूं ठहनि, हिते माण्हुनि खे रोज़गार मिले। असीं कोस्तानी सरदार नबील अहमद गबोल साहब जा शुक्रगुज़ार आहियूं, जे टिको ॿारनि खे लाइट ॾिनी, जे खीए जे तरफ़ बि लाइट नबील साहब खणायो पियो वियो। पर असांजी बदकिस्मती आहे जो असांजो हिते जो चूंडियल नुमाइंदो गनी टालपुर वञी वज़ीर आज़म वटि वेही रहियो त साईं इहे माण्हू अलाए किथे जा आहिनि, महिरबानी करे इहा तव्हां लाइट मंज़ूर न करियो। इहा लाइट न त नबील साहब कराए छॾिया, पर बदकिस्मतीअ सां जेका इहा लाइट गनी टालपुर वञी खीए जी लॻाइण न ॾिनी, जेका रोकी वई। हो चाहिनि था त असां कमु न करियूं, पर कोस्तान में ॿिए खे बि कमु करणु कोन ॾींदासीं।
बाबा छो कोस्तान जे माण्हुनि जो हक़ न आहे छा? कोस्तान जो माण्हू पाकिस्तानी आहे। अॼु वॾेरे सालेमन ब्राह्मणीअ जो तव्हां हितां आया हूंदव नबील साहब, उतां ताईं रोड बि न आहे। जंहिं माण्हूअ जो कोस्तान में अध खां मथे कोस्तान में राज रहे थो, हज़ारे वोटनि, उन माण्हूअ जे उतां ताईं रोड बि कोन्हे त हू अदा ग़रीब माण्हूअ जी कहिड़ी ख़िदमत कंदो अव्हां जे अॻियां आहे। असां कंहिंजी गिला न आहियूं करियूं था, पर सरदारे जो मलिक असद जो अॼु ताईं पेट कोन्हे भरियो। जेका अव्हां जी शइ अचे थी सा उन्हनि जे पेट में अथव। असां चाहियूं था त नबील गफूर साहब अॻे ई मुंहिंजे मथां महिरबान आहे, जंहिं 2002 खां वठी मुंहिंजी मदद कंदो अचे, चाहे 2008 हुजे चाहे 2013 हुजे, मुंहिंजे वॾे भाउ वांगुरु मुंहिंजी हमेशह मदद कंदो आहे। असां नबील साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। बाक़ी असांजा दोस्त सम्झनि था तॾहिं हे गॾु थियासीं, गॾु थिया आहियूं, पाण यकीनन गॾु थिया आहियूं, पर हिकु मक़सद लाइ गॾु थिया आहियूं। उहो मक़सदु इहो आहे त कोस्तान में चूंडियल नुमाइंदा तव्हां अवाम पंहिंजो आणींदो त कोस्तान में तब्दीली थींदी, न त कोस्तान में तब्दीली कोन ईंदी। असांजी बदकिस्मती इहा आहे कोस्तान वासियुनि जी त गनी टालपुर जेको असांजे ज़िले जो सां को तालुक न आहे, उहो असांजो 10 साल असांजो MNA रहियो। गनी तालपुर जो कंहिं माण्हूअ घर ॾिठो अवां मां, पर असांजो MNA रहियो। दयाराम वाणियूं जेको शराब जो कारोबारी वापारी, उहो असांजो MPA रहियो। अॼु फ़कीरदाद खोसो साहब जेको MPA जंहिं लाइ इश्तिहार पिया छपायूं, पर हिते कोस्तान जो माण्हू हुन फ़कीरदाद खोसे खे किथे बि ॾिसे कोन थो, अलाए केॾां वियो। सो असां अव्हांखे हक़ ऐं सच ॿुधाइणु चाहियूं था। हे माण्हू चवंदा आहिनि त बाबा मलिक असद जबल, बाबा जे मलिक असद जबल आहे, त पोइ हेर जॾहिं अॼु खां 6 महीना अॻु ज़रदारी साहिब सां जॾहिं हुनजो मसइलो थियो हो, त पोइ जबल त पंहिंजी जाइ ते बीहे आहे न। जबल त पंहिंजे जाइ ते बीहे आहे। माण्हू हुनखे अलाए कलंदर चवंदा हुआ। बाबा अलाए छा आहे, ऐं चवां थो 2 महीने जे अंदरि वञी ज़रदारी साहिब जा पेर वताई, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾायो। त ॻाल्हि जो मक़सदु इहो त जबल अव्हां जे साम्हूं आहे। जिन माण्हुनि फूकूं ते ॾिनूं त नंग ऐं दंग असीं कोन छॾींदासीं, अॼु नंग दंग सभु खपाए छॾियऊं, का शइ कोन रही अथव। अव्हां जे साम्हूं आहे, फ़ैसिलो अव्हां जो आहे हथ में। असीं चऊं था त सुजागी आणियो। जे असीं बहितर न आहियूं, शायदि असां खां को ॿियो बहितर अचे, तव्हां उनखे वोट ॾियो, पर घटि मां घटि कोस्तान जे माण्हुनि में इहो शऊर अचणु खपे ऐं तब्दीली आणियो। नुमाइंदनि में तब्दीली आणींदऊं त यकीनन इलाइक़े में तब्दीली हूंदी। साईं नबील साहब हिते जेके 9 साल सरदार जी हुकूमत हली आहे, सिंध में त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हुई, पर हिते थाणे बुला खान ऐं जामशोरे में मलिक असद जी हुकूमत हूंदी हुई। कंहिं ग़रीब माण्हूअ जो अगरि को माल काए वञे, पुलिस चए बाबा तव्हांजी चोरी थी कान्हे। कंहिं माण्हू सां ज्यादती थिए, पुलिस चए बाबा थी कान्हे। घटि मां घटि हींअर ई पीपल्स पार्टी जे क़यादत जेको फ़ैसिलो कयो आहे गुज़िरियल 8 महीननि खां वठी, त ज़िले जामशोरे जे माण्हुनि जो हिन सरदार मां जान छुटी आहे। ग़रीब माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ सां साह खणी सघे थो। हींअर पुलिस जो निज़ाम बहितर आहे, हींअर ज़िले इंतिज़ामिया जो निज़ाम बहितर आहे। घटि मां घटि कंहिं ग़रीब माण्हू जी ॻाल्हि त ॿुधी वञे थी। हींअर वाठा जेके फूकूं ॾींदा हुआ, हाणे को वाठो ॾिसण में अचे थो या न? सभु भॼी विया। त बाबा ही ताक़त पीपल्स पार्टीअ जी हुई। पीपल्स पार्टीअ जे ताक़त जी करे हिननि माण्हुनि टिप ते ॾिना। अॼु जॾहिं ज़रदारी साहिब हिननि खे ॾिठो त हे सिर्फ़ु पंहिंजे पेट भरण लाइ आहिनि, ग़रीब माण्हुनि जो रोड जा पैसा बि खाइणा आहिनि, इस्पताल जा पैसा बि खाइणा आहिनि, स्कूलनि जा पैसा बि खाइणा आहिनि। त अॼु पीपल्स पार्टीअ जे क़यादत इहो फ़ैसिलो कयो आहे त आईंदा इंशाअल्लाह
अवां कोस्ताननि जे दाह सां ज़िंदगी भर इहे माण्हू कॾहिं पावर में कोन ईंदा। ऐं नबील साहब जा असां शुक्रगुज़ार आहियूं, सरदार नबील अहमद गबोल साहब जा, वॾे सालिम अहमद बिरामणी साहब जा, अवां गबोल बिरादरी ऐं जेके बि कोस्तान जा भाउरो, उनजी महिरबानी। थैंक यू।